अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। जेका बि मुंहिंजा फॉलोअर सब्सक्राइबर आहिनि सभिनी खे चवंदुसि त अर्ज़ु कंदुसि हीउ नंढिड़ो वीडियो आहे, हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु पापनगर ड्रामे जो रिव्यू कंदासीं। 1 मिनट 20 सेकंड जो वीडियो आहे, को तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, लेकिन उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि सभिनी दोस्तनि प्यारनि भाइरनि खे त महिरबानी करे शाहिद खुशबू व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर करे छॾींदा, जीअं तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे। दोस्तों पापनगर जी अपडेट ॾियूं था तव्हांखे। काफ़ी दोस्तनि कल्ह कमेंट कया मूं ॾे कि यार पापनगर ड्रामो जेको आहे न को ख़ासि भलो न आहे, ऐं उन्हनि दोस्तनि खे मां एतिरो ॿुधाईंदुसि न दोस्तो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। पापनगर ड्रामो सुठो व्यूअरशिप खणी रहियो आहे। तव्हां पंहिंजी नज़रनि सां न ॾिसंदा कयो, तव्हां गौर करे वञी यूट्यूब ते सर्च कंदा कयो, उते व्यूअरशिप चेक कंदा कयो त कहिड़े ड्रामे जी व्यूअरशिप केतिरी हिन टाइम हली रही आहे अॼु जी तारीख़ में। उन शइ खे नज़र रखंदा कयो, पुराणी डेटा खे न ॾिसंदा कयो। पुराणी डेटा उन टाइम जंहिं ड्रामे जी मथे हुई त ॿी ॻाल्हि हुई, हिन टाइम जंहिं ड्रामे जी हाणे 2 ड्रामनि खां मथे व्यूअरशिप हली रही आहे, जो मक़सदु इहो आहे त उहो ड्रामो सुठो हली रहियो आहे। इन व्यूअरशिप जे हवाले सां त पापनगर खे हिकु वोट मथे मिली रहियो आहे, यानी हुन जो ड्रामो कामयाबु हिन टाइम KTR वारनि जो इहो हली रहियो आहे।